साईं गनी अमान चांडियो एक क़ौमी कारकुन हो। शागिर सियासत में हिननि वॾो इनकलाब आंदो आहे। हिन खे जेतिरो इल्मु हिन जेतिरी जदोजहद कई आहे ऐं हिन खे साईं जीएम सैयद जे किताबनि मां ऐं शाह मां जेका हिन मालूमात करे शागिर्दनि ताईं पहुचाई आहे ऐं नौजवान नस्ल खे तयारु कयो आहे, इहो हिननि खे रियासत खे ख़ौफ़ में विझी छॾियो आहे। अदम तशद्दुद जी असां जेका तहरीक आहे उन में असां इहो चाहियूं था त पंहिंजा वसीला जेके हिननि जेका बदमाशी जेका गुंडागर्दी करे हज़ब करणु चाहिनि था उन ख़िलाफ़ु असांजी जदोजहद आहे ऐं शागिर्द पंहिंजे इन काज़ खे खणी करे पंहिंजे यूनिवर्सिटियुनि ताईं, कॉलेजनि ताईं, स्कूलनि ताईं पहुचाइनि था। जेका नई नस्ल तयारु पई थी इहा हिननि ख़ौफ़ में विझी छॾियो ऐं हिननि गनी अमान चांडियो खे खंबे गुम कयो। ॾिसो, हर मुल्क में कानून हूंदा आहिनि, आइन हूंदा आहिनि। ठीकु आहे, अगरि हू तव्हांखे ग़लति लॻो, उनखे तव्हांखे दहशतगर्द लॻो, उन में तव्हां को बाबा उनखे तव्हां गिरफ़्तार कयो, तव्हां जूं कोर्टूं आहिनि, तव्हां जूं अदालतूं आहिनि, तव्हां उनखे पेश कयो, तव्हां उनखे सज़ा ॾियो। बाक़ी हीउ कहिड़ो कानून आहे जेको वणे क़ाइबु इन मां लॻे थो त सिंधियुनि खां वॾी ख़ौफ़ज़दा आहे। छो जो जेका रहबर सिंध साईं जेम्स अदम तशद्दुद वारी जेका सियासत आहे जेका अॼु नंढे ॿार खां वठी नौजवान पके पोड़ ताईं पहुची वियो आहे, इहा हिनखे ॾाढी महांगी पई आहे ऐं इहा असांजी जदोजहद जारी रहंदी। ऐं गनी अमान चांडियो सिंध हो, सिंध जो नौजवान हो ऐं रहबर सिंध साईं जेम्स सुठो पैरोकार हो ऐं असां हुन जे लाइ हिते वेठा आहियूं। जेसि ताईं हुनखे आज़ादु न कयूं तेसि ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी।